पीरू लाशारी जे ॻोठ परतो आरीसर में हिक ई ख़ानदान जे 4 औरतनि 2 मर्दनि समेत 6 घर भाती 40 साला मोहम्मद रहीम, 50 साला खैर मोहम्मद, 45 साला मरियम, 55 साला जाड़ी, 14 साला रुकैया ऐं 35 साला हवा पुरअसरार बीमारी में मुब्तला हुअण करे ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। एक मज़दूर खां अलावा बाक़ी मज़दूरनि जा वालिदैन पिणु फौत थी चुका आहिनि। तॾहिं त ॻोठाणनि मिली करे खेनि हिकु कचो कखाऊं घर तइमीर कराए ॾिनो आहे जंहिंमें समूरा मज़दूर ज़िंदगी गुज़ारीनि था ऐं खाद खुराक समेत कपिड़े लटे जो बंदोबस्त बि ॻोठाणा कनि था। उन सिलसिले में मज़दूरनि सिंध सुकार सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जॾहिं असां हलणु शुरू कयो त बीमारी ज़ाहिर थी, जंहिं बैदि जंगनि कमु करणु छॾे ॾिनो। वालिदैन हारपो कंदा हुआ, घर जो अलाह ताला खपाए इलाज करायो, मगर को बि फ़ाइदो न थियो। असांजी मदद कंहिं बि कोन कई आहे, न नुमाइंदा कई आहे, न हुकूमत कई आहे। वोट वठण जी महिल वठो वञनि ऐं मदद करण लाइ तयारु कोन्हे। असांजी मदद कई न की हुकूमत कई आहे, न की उन्हनि चयो त हेसि ताईं ज़िले ज़क़्वात समेत कंहिं बि इदारे या चूंडियल नुमाइंदे असांजी सार नाहे लधी। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त असांजो इलाज करायो वञे त जीअं असीं बि आम माण्हू वांगुरु पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने ख़ुशियुनि सां गुज़ारे सघूं। मोहम्मद आदिल लाशारी, सिंध सुकार न्यूज़, तलहार।